अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंधी गीतन जो बेताजो बादशाह फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी जंहिंखां हर सिंध वासी बेज़ार आख़िर छो ग़ुलाम हुसैन उमरानी पंहिंजो वक़ार छो किरायो। ग़ुलाम हुसैन उमरानी के महफ़िल में शराब कंहिं पीआरियो। ग़ुलाम हुसैन उमरानी के शराब पीआरण बाद वरी कंहिं सोशल मीडिया ज़रिए बदनाम कयो। ग़ुलाम हुसैन उमरानी पंहिंजी ग़लती तस्लीम करे माफ़ी वरिती, पर पोइ बि उन खे सोशल मीडिया ज़रिए बदनाम कयो वियो ऐं भरपूर कयो वियो। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जंहिं बि दोस्त असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾे। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो क़दीम रागी ग़ुलाम हुसैन उमरानी जंहिंखे हिकु मनसूबे तहत बदनाम कयो वियो। हिकु महफ़िल में कुझु दोस्तनि ग़ुलाम हुसैन उमरानी खे शराब पीआरियो ऐं हद खां वधीक पीआरियो ऐं उन बाद ग़ुलाम हुसैन उमरानी महफ़िल चङी तरह अटेंड न करे सघियो ऐं उते मौजूदु बर्गर छोकिरा या खणी ईअं चऊं त उते मौजूदु बास छोकिरा हुआ। उन्हनि वीडियो भरे सोशल मीडिया ते रखिया ऐं उन बाद ग़ुलाम हुसैन उमरानी जा जेकी मुखालिफ़ हुआ उन्हनि खे ॼण को रस्तो हथ आयो ग़ुलाम हुसैन उमरानी खे बदनाम करण या खणी ईअं चऊं त ग़ुलाम हुसैन उमरानी खे ख्वार करण। छो त ग़ुलाम हुसैन उमरानी हिन दफ़े भरपूर नामूने सां मशहूरु थिए पियो। मशहूरु त खणी अॻु ई ग़ुलाम हुसैन उमरानी हो, पर हिन दफ़े काफ़ी मशहूरु थिए पियो। छो त उन जा काफ़ी गीत आज़ाद प्रोडक्शन में वायरल विया, जंहिंमें दिलि सां दिलि मिला गीत बि हो ऐं इन ई महफ़िल बाद ग़ुलाम हुसैन उमरानी जी शोहरत ऐं मक़बूलियत खे काफ़ी धकु रसियो। इन ई महफ़िल बाद ग़ुलाम हुसैन उमरानी जो मुकमल रैंक हेठि किरी पियो। चवण जो मक़सदु त ग़ुलाम हुसैन उमरानी हिकु दफ़ो ॿीहर हीरो खां ज़ीरो बणिजी वियो।